अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल बिफ़द्लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिक फ़ल्यफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह ला युहिब्बुल फ़रिहीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही
وأهل بيته أجمعين. मुअज़्ज़ज़ सामईन किराम, मदीने वारे मीर जा आशिको गुलामो, अल्लाह जा बानड़ो, करीम रब तव्हां असांजे मथां करम फरमाए इन ज़िंदगीअ मां कुछ घड़ियूं पंहिंजे याद जे लाइ तव्हां असांखे गॾु थियण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अल्लाह जे इन नेमतुनि जो शुक्रानो अदा कयूं त मुंहिंजा सुहिणा रब करीम तुंहिंजा लख लख एहसान जो पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शान वारी महफ़िल मौला तो असांखे नसीब फरमाई आहे। खोड़ सारा माण्हू हिन वक़्त तव्हां ऐं असां खां अकुल में भी माशाअल्लाह ॾाढा होशियार हूंदा, सूंह में भी ॾाढा भला हूंदा, जवानीअ में भी ॾाढा तेज हूंदा, दौलतमंद भी हूंदा, पर ख़बर नाहे त हींअर ज़िंदगीअ जे कहिड़नि कहिड़नि कमनि में मसरूफ़ हूंदा, त पोइ तव्हां असां छो न पंहिंजे करीम रब जे दरबार में ख़ुशि थी करे शुक्रानो अदा कयूं त मुंहिंजा मौला कम अज़ कम तो असांखे अहिड़ी महफ़िल त ज़रूर नसीब कई आहे जंहिंमें तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे महबूब जो ज़िक्र हली रहियो आहे। ज़मीन त साॻी आहे, कल रात भी आई ज़मीन हुई, लेकिन कल रात ये ज़मीन उबाण की ही, अॼु हीअ ज़मीन ख़ुशि आहे। छाजे करे ख़ुशि आहे? जो उन जे मथां आशिकनि जो मेड़ाको मौजूद आहे। इन ज़मीन जे मथां मुझे मुस्तफ़ा करीम जी तारीफ़ हली रही आहे, अल्लाह जो ज़िक्र हली रहियो आहे। सच थई मुसलमान, अॼु ॾींहं ताईं जेकी कुछ मिलियो आहे उहो भी ॾिनो मुंहिंजे रब्बा। कंहिं ॾिनो आहे? जंहिंखे कुछ मिलियो आहे ॾियण वारो मुंहिंजो रब्बा, लेकिन सदको मुंहिंजे मुस्तफ़ा जो आहे। जेकी कुछ मिलियो आहे उहो भी मुझे अल्लाह ॾिनो आहे, वसीलो मुझे मुस्तफ़ा जो आहे। जेकी कुछ मिलंदो उहो भी ॾींदो मुंहिंजो अल्लाह। केरु ॾींदो? ॾींदो मुंहिंजो अल्लाह, मगर सदको मुझे महबूब मुस्तफ़ा जो हूंदो। दुनिया में सच्ची हो थई मुसलमान, सच्ची हो थई फर्श ते न, पर अर्श वारनि खे भी जेकी कुछ मिली रहियो आहे उहो सदको मुझे मुस्तफ़ा जो मिली रहियो आहे। मतां सोची दरुगी फर्श वारनि खे, अर्श वारनि खे भी सदको मुझे मुस्तफ़ा जो मिली रहियो आहे। फर्श वारनि खे भी सदको मुझे मुस्तफ़ा जो मिली रहियो आहे। जेके फर्श अर्श खां मथे हन उन्हनि खे भी सदको मुझे मुस्तफ़ा जो मिली रहियो आहे, ऐं जेके फर्श खां हेठि हन उन्हनि खे भी सदको मुझे मुस्तफ़ा जो मिली रहियो आहे। याद रखी छॾिजां, महबूब मुस्तफ़ा जी ज़ात उहा है। ए खबड़ खान गोठ जे सोलंगी गोठ वारा त छा, पर जे पूरे ज़िले नौशहर फिरोज वारा गॾिजी बि महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां मुंहुं मोड़े छॾियऊं त मुंहिंजे करीम आका जे शान में तिर जेतिरो भी फ़र्क़ कोन पवंदो। ए ज़िलो नौशारो त छा, सूबो सिंध त छा, पाकिस्तान त छा, पर रूए ज़मीन जा इंसान भी जेकॾहिं मुझे मुस्तफ़ा करीम खां मुहड़ो मोड़े छॾीन त मुझे करीम मुस्तफ़ा जे शान में तिर जेतिरो भी फ़र्क़ अचण वारो कोन्हे को। लेकिन याद रख, पर जे न मुझो महबूब मुस्तफ़ा मुहड़ो मोड़े छॾे त उन वटि कुछ बचंदो ही कोन को। ज़रूरत तो असांखे आहे या मुस्तफ़ा के जवाब दे? सोचे वठ, ज़रूरत कंहिंखे आहे? कमज़ोर खे ज़रूरत आहे, ज़ईफ़ खे ज़रूरत आहे, मज़लूम खे ज़रूरत आहे, बेसहारे खे ज़रूरत आहे।
हिकड़े मिंट ला त सोच जॾहिं न क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जहन्नम पंहिंजे आब ऐं ताब सां इएं धधका सिंधीअ में ॿोली ॿुधी थे त पाणी धधका ॾींदो थो अचे इएं जहन्नम जी बाहि बि इएं धधका ॾींदी पई ईंदी ख़ुदा पंहिंजे जलाल वारी वाहिदुल कहार वारी कुर्सीअ ते हूंदो ऐलान कंदो लिमनिल मुल्कुल यौम अॼु कंहिंजी बादशाही आहे को दुनिया जो बादशाह जो कंधड़ो खणी चवे न दुनिया जो बादशाह न दुनिया जो तवंगर न दुनिया जो वली न दुनिया जो गौस न दुनिया जो कुतुब बल्कि 1,24,000 नबी भी खुदा जे उन ऐलान जे आॾो नफ्सा नफ्सी जे आलम में हूंदा पर मुझे अल्लाह जे आॾो उन ॾींहुं बि को अंगल करण वारो हूंदो त मदीने जो ताजदार हूंदो अगर को अंगल करण वारो हूंदो त उहो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात हूंदी त मुंहिंजा मुस्लमान भा शुक्रानो कयूं पंहिंजे करीम रब जो त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो मदीने वारे मीर जो गुलाम बनायो थई आका जो उम्मती बनायो थई या अल्लाह कलमो नसीब कयो थई जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह तव्हां सां सोने मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में पैदा करे छॾे हां त हिकिड़ो ताम खाई ॿिए जे लाइ वतऊं दुआऊं घुरंदा हो जॾहिं मुंहिंजो रब ॾे जे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो रब उम्मती बनाए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया ते मोकिले हां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन वक़्तु ॾाढो पंहिंजो अजीब हाल हुजे हां जॾहिं हज़रत ईसा ख़ुदि दुआ घुरे हां मौला मूंखे आख़िरी नबी जो उम्मती बनाए शुक्र कर जो ख़ुदा उन महबूब जो उम्मती बनायो थे जंहिंजे लाइ अंबिया बि दुआऊं घुरंदा विया हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते कहिड़ो किताब नाज़िल थियो ख़बर अथव थोरो त ॿुधायो इमाम हनीफ़ तकड़ो थींदो आहे घणो ॻाल्हाइण में उहो ई खणी ॿुधाए 4 आसमानी किताब आहिनि घणा 4 आसमानी किताब आहिनि ज़बूर तौरेत इंजील ऐं क़ुरान करीम ज़बूर कंहिं ते नाज़िल थियो जो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते तौरेत कंहिं ते नाज़िल थियो हज़रत ॻाल्हायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते इंजील कंहिं ते नाज़िल थियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते मुस्लमान थोड़ियूं ॻाल्हियूं त यादि कर सुहिणो क़ुरान करीम कंहिं ते नाज़िल थियो जो इमामुल अंबिया सरदारुल अंबिया महबूब मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते जॾहिं न कोहे तूर ते अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मुंहिंजा दोस्त तौरेत अता पे फरमायो कुझु वर्का तौरेत जा जॾहिं मूसा कलीमुल्लाह खे मिलिया जॾहिं उन्हनि में न पढ़ियईं त मुंहिंजे रब लिखियो आहे त हिकु अहिड़ी मखलूक बि काइनात ते पैदा कंदुसि जेका राति जो जहन्नमी हूंदी पर सुबुह जो जन्नती थी वेंदी राति जो जहन्नमी हूंदी सुबुह जो जन्नती थी वेंदी हज़रत मूसा चयो मौला इहा त मूंखे ॾिजांइ अल्लाह फरमाए मुंहिंजा कलीम पैदा ज़रूर कंदुसि पर तुंहिंजे लाइ न पंहिंजे यार जे लाइ अहिड़ी मखलूक बि पैदा कंदुसि जेका ॾींहं जो जहन्नमी हूंदी राति में जन्नती थी वेंदी मौला भला इहा त ॾिजांइ रब जो इहा बि न ॾींदो मैं इहा बि मुंहिंजे महबूब जे लाइ पैदा मखलूक बि पैदा कंदुसि जो नियत रुगी सवाब जी कंदा त मां रब लिखराए छॾींदोमान मौला भला इहे मूंखे ॾे रब चयो इहे बि तोखे न इहे बि मुंहिंजे यार खे अहिड़ी मखलूक पैदा कंदुसि नेकी हिकिड़ी कंदी सवाब ॾहूणो ॾेई छॾींदोमान भला मौला इहे मूंखे ॾे न ॾींदो मैं इहे बि मुंहिंजे महबूब जे लाइ पोइ हज़रत मूसा चयो मौला जे सभु कुझु महबूब जो त मूंखे बि पंहिंजे महबूब जे खाते में करे छॾ शुक्र कर मुसलमान अंबिया जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ दुआऊं घुरंदा विया मुंहिंजे करीम रब जन घुरियो तन खे न मिलियो तोखे रीह घुरियो रब ॾेई छॾियो तुंहिंजे नसीब सां कंहिंजो
रीस थी सके थी? तुंहिंजो नसीब एॾो अल्लाह आला कयो आहे जो रीह घुरियो मुंहिंजे रब तोखे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अता फरमायो आहे। पोइ बि जेकॾहिं तोखे निभाग नथो छॾे त पंहिंजे मुक़दर खे जो कंहिंजो ॾोह कोन्हे। सिधी ॻाल्हि आहे न। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे महबूब सहाबा खे, ओ मां मुस्तफ़ा जा आशिक हो जी मुंहिंजा आका। मुंहिंजे आका करीम फरमायो जेकॾहिं तव्हांजे घरनि जे दर ते हिकिड़ी मिठे पाणीअ जी नहर वहंदी हुजे, वरी ॿी वहंदी हुजे, वरी टी वहंदी हुजे, वरी चौथी, वरी पंजी, जेकॾहिं 5 नहरूं तव्हांजे घर जे दर जे साम्हूं वहंदियूं हुजनि ऐं तव्हां मां कोई शख्स रोज़ानो उन्हनि 5 नहरुनि में विहिजे जंहिंजो पाणी थधड़ो बि हुजे, जंहिंजो पाणी मिठड़ो बि हुजे। मुंहिंजे करीम आका पंहिंजे सहाबा खां पुछियो, हुज़ूर पुछियो ॾियो ख़बर उन जे जिस्म ते मिटीअ जो ज़रो रहंदो? सहाबा चयो आका कॾहिं बि कोन रहंदो। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो पोइ 5 वक़्त निमाज़ तव्हांजे लाइ ईअं आहे जो तव्हांजे घर जे दर ते 5 नहरूं वही रहियूं आहिनि, तव्हां विहजंदा वञो तव्हांजी मिटी रब लाहींदो वेंदो। मुंहिंजे करीम आका सॼी उम्मत खे फरमायो या कंहिं मखसूस माण्हुनि खे जवाब ॾे मुस्लमान, पोइ तुंहिंजे दर ते हे 5 नहरूं कोन थियूं आहिनि? छा तुंहिंजे कन ते आवाज़ अज़ान जो कोन थो अचे? ओ मुस्लमान यकीन कर तोखे अंदाज़ो ई कोन्हे त इहा निमाज़, शायद अॻे दफ़े तोखे ॿुधायमि, थोरो अॼु बि ॿुधायां थो त इहा निमाज़ उहा अथई जो जॾहिं मुंहिंजो मदीने जो ताजदार खे न रब घुरायो। कंहिं घुरायो? रब सैर करण लाइ घुरायो। फर्शन खां मथे, अर्शन खां मथे, सिदरा खां मथे, लोह कुर्सी खां मथे, कलम खां मथे, रफ रफ खां मथे सभु कुझु बंदि थी वियो। जिथे न हिकु ख़ुदा हुयो, ॿियो महबूब मुस्तफ़ा हुयो, ॿियो कुझु बि न हुयो। उन जगह ते यकीनन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जॾहिं पंहिंजे महबूब खां पुछियो, मुंहिंजा सुहिणा महबूब अॼु तुंहिंजे रब त तोखे दर्शन कराया, दीदार कराया, महबूब जो घुर छा खपई? मुसलमान गौर कर, मुंहिंजे मदीने जे ताजदार उते बि तो असां किननि कोझनि खे यादि करे रब जे दरबार में दुआ घुरी, मौला मां मुस्तफ़ा खे अर्शन खां मथे घुराए दीदार कराए, मेराज कराए। मौला मुंहिंजे गुनहगार उम्मत खे बि त को मेराज कराए। अहिड़ो वफ़ादार नबी, ओ मुसलमान तोखे कसम थई पंहिंजे पैदा कंदड़ रब जो ईमान सां सोच, अहिड़ो वफ़ादार नबी जो उम्मत लाइ ईअं दुआऊं घुरे, ओ मुंहिंजा मौला मां मुस्तफ़ा खे अर्शन खां मथे दीदार कराया अथई, मौला मुंहिंजे गुनहगार उम्मत खे बि को मेराज करा। ऐं तूं छा थो सम्झी मुंहिंजो मुस्तफ़ा दुआ घुरे ऐं रब पूरी न करे? ईअं थी सघे थो? ॻाल्हि ॻाल्हि ईअं थी सघे थो? त मुंहिंजे रब छा फरमायो, मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तोखे मेराज, तोखे दीदार मां अल्लाह पंहिंजे रज़ा सां करायो आहे। हीअ मुंहिंजी रज़ा आहे जो तोखे महबूब बुराक बि मोकिलियुमि, जिब्राइल बि मोकिलियुमि, मां रब तोखे बैतुल मुक़द्दस में इमाम करे बि बिहारियो, अर्शन खां मथे बि घुरायो, मुंहिंजी रज़ा आहे। हाणे हिकिड़ी मुंहिंजी रज़ा आहे जेका हेतिरी तकलीफ़ खां पोइ तोखे उते अता कई अथमि। मुस्तफ़ा हिकिड़ी तुंहिंजी रज़ा आहे, उहा तुंहिंजी पंहिंजे लाइ न आहे, गुनहगार उम्मत जे लाइ। मुस्तफ़ा करीम मां तुंहिंजे उम्मत जा गुनाह नथो ॾिसां, मां तुंहिंजे उम्मत जा ऐब नथो ॾिसां, मां तुंहिंजे उम्मत जो रंग बुत कद बात कुझु को थो ॾिसां, मुंहिंजा महबूब तुंहिंजे दुआ खे थो ॾिसां। वञी फर्श ते लही ऐलान कर त अस्सलातु मेराजुल मोमिनीन, जेको फर्श ते निमाज़ पढ़ंदो मुंहिंजो रब उन खे फर्श ते दीदार कराईंदो। तोखे निमाज़ जो क़दर नाहे मुसलमान, त निमाज़ हकीकत में आहे छा? निमाज़ आहे छा? मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो रब खां घुरियल तोहफ़ो आहे, ख़ासि तुंहिंजे लाइ, ख़ासि तुंहिंजे लाइ। पोइ जेकॾहिं मुंहिंजे करीम आका में
रहमत में उम्मीदूं रखी थो, शफात में उम्मीदूं रखी थो त मुझे महबूब जेको तोहफ़ो ॾिनो अथई उनखे दिल सां क़बूल कर। याद रखी छॾ मुसलमान, दिल सां क़बूल कर। सिर्फ रस्मी निमाज़ूं अदा न कर। ये कुकड़न वारा ठूंगा न हणंदो वत, ठूंगा हणी हणी पंहिंजे पाण खे आबिद ऐं ज़ाहिद न सॾा, बल्कि जेॾी महिल निमाज़ पढ़ी त हर निमाज़ जी रुगी रकात में न पर हर अदा में इहो तसव्वुर कर त जे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मुंहिंजे करीम रब जे आॾो दुआ न घुरे हां त अॼु मूंखे निमाज़ नसीब थिए किथां हां। जॾहिं न तोखे निमाज़ में खुदा जो कुर्ब नसीब थिए, जॾहिं न निमाज़ में तोखे रब जो प्यार नसीब थिए, अल्लाह ताला जो रहमतुन जो दीदार नसीब थिए त उते फूंडार जी न वञजां। जीअं माण्हू कपड़नि खे चांवरनि जो इहो कटो ॾेई पाण खे फूंडारे छॾींदा आहिनि, ईअं फूंडार जी न वञजां। छो त इन फूंडार खे पाणीअ जो ज़रो लॻो त इहो कलफड़ो ख़तमु थी वियो, गुंज थी वेंदे। इन करे फूंडार जा पाण खे न पर आका खे सार जा, पाण खे फूंडार जा न आका खे सार जा। त जेकॾहिं मुंहिंजो महबूब हे दुआऊं न घुरे हां, अॼु मूंखे हीअ मंज़िल किथां मिले हां, अॼु मूंखे हीअ निमाज़ किथां मिले हां, अॼु मूंखे रब जे कुर्ब जो दीदार किथां थिए हां, अॼु मूंखे अल्लाह जी रज़ा कीअं नसीब थिए हां। मौला ॾिनो त सभु कुझु तो आहे, पर वठी ॾियण वारो त महबूब मुस्तफ़ा जी ज़ात आहे न। मौला तोखे ॾियण वारो मञा थो, पर पहुचाइण वारो त महबूब मुस्तफ़ा खे थो मञा न। इन करे चओ मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजी निमाज़ क़बूल कर। ॾिस त मुंहिंजो मौला कीअं थो तुंहिंजो बेड़ो पार करे छॾे। इहो मीलाद आहे, छा आहे इहो? ॻाल्हा ॻाल्हा मीलाद मीलाद मीलाद, ज़िक्र मुस्तफ़ा मीलाद आहे, इश्क़ मुस्तफ़ा मीलाद आहे, शान मुस्तफ़ा मीलाद आहे, आमद मुस्तफ़ा मीलाद आहे। जंहिं बि जगह ते क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी ॿोली आहे उहो मीलाद आहे। अल्लाह एॾो त बेनियाज़ आहे, एॾो त बेनियाज़ आहे, मञी या न मञी पर रब तुंहिंजे वजूद में रखी छॾियो आहे, रब तुंहिंजे पूरी इबादतुनि में रखी छॾियो आहे। जेका वणई इबादत मूंखां पुछ, मां तोखे ॿुधायां, तूं मुंहिंजे मुस्तफ़ा खे यादि करे रही हुई। जे मुस्तफ़ा खे यादि न करी त तुंहिंजी काई इबादत अल्लाह वटि क़बूल कान्हे का। खुदा वटि जेकॾहिं को अमल क़बूल आहे त उहो मुंहिंजा दोस्त वसीले मुस्तफ़ा सां क़बूल आहे। मुझे करीम आका जे वसीले खां सवा खुदा वटि काई शइ तुंहिंजी क़बूल कोन्हे। पर भला मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ात खे छॾे डायरेक्ट अल्लाह ॾे वञ त ॾिस मुस्लमान जे सूरत में थो वञी या कंहिं ॿिए सूरत में थो वञी, ॻाल्हि ख़तम। न तूं महबूब जे वसीले खां सवा आयो आहीं, न तूं मुंहिंजे महबूब जे वसीले खां सवा वेंदे। यादि रखी छॾ, इहा तोखे भुल आहे। तूं ॼमी थो, ॼमण सां न जो तोखे कनड़े में आज़ान था ॾियनि, छो था ॾियनि? जवाब त ॾे, जवाब त ॾे। जेसिताईं न आज़ान न ईंदी अथई त पाड़े जूं मायूं बि चवंदियूं भेणा मुस्लमान त कयोसि। ॻाल्हि जवाब ॾे, छा चवंदियूं? मुस्लमान त कयोसि, छा कयोसि? कन में अज़ान त ॾियोसि। इन अज़ान जो हुकुम कंहिं ॾिनो आहे, जवाब छो नथो ॾी मूंखे? ॻाल्हाए न मूं सां। ऐं वरी जेॾी महिल क़बर में पहुचंदे न, क़बर में न जेॾी महिल मुनकर नकीर ईंदई, बेशक तोखां मर रब कभी पुछंदा, मन दीन कभी पुछंदा, पर तुंहिंजो बेड़ो तरंदो कोन। बेड़ो तरंदो तॾहिं जॾहिं मदीने जो ताजदार लीअड़ो पाईंदो ऐं तोखां मुनकर नकीर पुछंदा त मन हाज़र रजुल, हिन महबूब जवान जे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आहे? जेकॾहिं मुंहिंजे पुनहल खे सुञातई त मां त ही उन महबूब जो परवानो हां जो फर्श ते वेही बि मीलाद पंहिंजे महबूब जा कंदो हुउसि, महबूब जे लाइ महबूब जूं तारीफ़ कंदो हुउसि, शान ॿुधंदो हुउसि, नचंदो हुउसि दीवाननि वांगुरु। हे त उहो मुंहिंजो महबूब आहे। पोइ महबूब चवंदी जेकॾहिं तूं मुंहिंजे लाइ नचंदे हैं, मुंहिंजे लाइ दीवानो थींदे हैं, अचे वठ। अल्लाह जे तरफ़ खां हुकुम थींदो, जन्नत जी दरी खुलंदी, क़यामत ताईं पियो ठठ कर।
क़यामत ताईं पियो ठठ कर कराईंदो केर चो मुंहिंजो ख़ुदा कंहिंजे करे चो महबूब मुस्तफ़ा जे करे पर मूंखे जवाब ॾे जेकॾहिं मन हाज़र रजुल जे जॻह ते जॾहिं मुंहिंजो महबूब साम्हूं अचे चवे त मां नथो सुञाणा त छा थो सम्झी कहिड़ी दरी खोलंदी ॻाल्हि ॻाल्हि कहिड़ी दरी ख़ुदि फ़ैसिलो कर न कंहिं ॿी जॻह ते महबूब मुस्तफ़ा खां सवा चारो न थई याद रखी छॾ क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न महशर जो मैदान बरपा थींदो ॻाल्हायो बरपा थींदो हिसाब किताब शुरू थींदो ख़ुदा खे जलाल हूंदो जहन्नम जी ॻाल्हि पे कयमि त ईअं बाहि जा टांडा ॾींदो ईअं भड़का ॾींदो ईंदो उन बाहि खे केरु रोकींदो जवाब ॾे केरु रोकींदो ख़ुदा जी त ॿारियल हूंदी जहन्नम जी बाहि ॿारियल कंहिंजी आहे जवाब ॾे उन में इंसाननि ऐं पत्थरनि जो ॿारण केरु विझंदो कंहिंजो हुकुम आहे ॿारियल त ख़ुदा जी आहे ख़ुदा जे ॿारियल बाहि खे ठारण वारो केरु आहे ज़रा अंदाज़ो त कर त ख़ुदा जे ॿारियल बाहि खे ठारण वारो केरु आहे जो मुंहिंजे महबूब आहे जेको ख़ुदा जे ॿारियल बाहि खे ठारे छॾींदो जहन्नम जी बाहि भड़का ॾींदी ईंदी मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पेशानी सजदे में रखंदो पंहिंजे पाक रब्बुल आलमीन जी वॾाई बयान कंदो सुब्हान रब्बियल आला त मुंहिंजो ख़ुदा बि देर कोन कंदो या मुहम्मद ओ मुंहिंजा सुहिणा महबूब जी मुंहिंजा करीम रब इरफा रअसक अॼु त पंहिंजे मथड़े खे मथे खण मुंहिंजा महबूब सॼी रातियुनि जूं रातियूं दुनिया में वेही मां अल्लाह खे यादि कई मां अल्लाह जे दरबार में गिड़गिड़ाई मां अल्लाह जो ज़िक्र कई काइनात भुलियल खे मां अल्लाह जा दग ॾसे वठी मां अल्लाह सां मिलाई अॼु त मुंहिंजा पुनल पंहिंजी पेशानी मथे खण मुंहिंजो मुस्तफ़ा जीअं पेशानी मथे खणंदो रब चवंदो सल महबूब अॼु घुर त सही अॼु घुर त सही मुंहिंजो मुस्तफ़ा घुरंदो वेंदो मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे महबूब खे तुरती अता कंदो वेंदो चवंदो महबूब जन्नत मुंहिंजी आहे अॼु मालिकी तुंहिंजी आहे मखलूक मुंहिंजी आहे शफ़ात तुंहिंजी आहे मुंहिंजा मुस्तफ़ा जन्नत मुंहिंजी आहे मालिकी तुंहिंजी आहे मखलूक मुंहिंजी आहे शफ़ात तुंहिंजी आहे महबूब तोसां वाइदो कयो हुम दुनिया में त वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा महबूब तोखे राज़ी कंदुसि अॼु तूं जेसि ताईं राज़ी थी तेसि ताईं हीअ सॼी मखलूक ते हाणे ऐलान कंदो वञ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो जेसी हिकु उम्मती बि मां मुस्तफ़ा जो जहन्नम में हूंदो मां मुस्तफ़ा अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो रहंदुसि उन आख़िरीअ खे बि वठी जन्नत में पहुचाए मां मुस्तफ़ा राज़ी पोइ थींदुसि हाणे ख़ुदि फ़ैसिलो कर त महबूब मुस्तफ़ा खे तोसां प्यारा या तोखे महबूब मुस्तफ़ा सां प्यारा जवाब ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾाढो थकल हां पर ईअं छॾींदो मई कोन मतां तूं सोचींदा हाणे थकल आयो 15 मिंटनि में दुआ ख़ैर कंदो मोहम्मद ईसा जो प्रोग्राम आहे मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे ख़बर आहे तव्हांखे इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब जे पाक मीलाद जो महीनो आहे मुबारक आहे तव्हांखे मुबारक आहे तव्हांखे वरी चवां थो मुबारक आहे ओ मीलाद करण वारा तोखे जो मुंहिंजे अल्लाह तोखे तौफ़ीक़ अता फरमाई आहे पंहिंजे महबूब जे यादि जी जन मिलाया सुपरी मां त घोर वञा तन माण्हू छा बि चवनि पर साईं अथम मुंहिंजे सिर जा मुंहिंजा मिठड़ा भाउ शुक्रानो कर मुंहिंजे करीम रब जे दरबार में रो याद रखी छॾ रोवण सिख मुंहिंजे रब खे रोवण ॾाढो वणंदो अथई ॾाढो वणंदो आहे तुंहिंजे रोवण जा ॻोढ़ा एतिरा मुंहिंजे अल्लाह जे दरबार में क़ीमती आहिनि मुस्लमान जो मुंहिंजे करीम आका फरमायो जेॾी महिल न क़यामत जो ॾिहाड़ो थींदो
जहन्नम पंहिंजे आब ऐं ताब सां ईंदो त जिब्राईल मां मुस्तफ़ा जे साम्हूं हिकिड़ो प्यालड़ो खणी ईंदो, उन में पाणी हूंदो। जिब्राईल छा खणी आयो आहे? या रसूल अल्लाह, तुंहिंजा उम्मती उहे जेके ख़ुदा जे ख़ौफ़ में आधीअ जो उथी रोंदा हुया, हे उन्हनि जा ॻोढ़ा रब संभाले रखराया, हे उन्हनि जा ॻोढ़ा अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत सां संभाले रखराया आहिनि। इन जे लाइ त महबूब अल्लाह जे इन ॿारियल जहन्नम जे बाहि खे ॻोढ़ा तुंहिंजे उम्मत जे इश्क जा हुजनि ऐं पाक हथड़ा तो महबूब मुस्तफ़ा जा हुजनि। बस इन्हनि में रुगी हथड़ो विझी हीअं करणु तुंहिंजो कमु आहे, इन बरंदड़ बाहि खे विसाइणु मुंहिंजे रब जो कमु। ओ आधीअ जो उथी रोअण वारा, इहो न सोचजां त शायदि तुंहिंजा ॻोढ़ा इहे ईअं हलिया विया। ख़बरदार थी जा। मम बकी मिन ख़शियतिल्लाह हत्ता यऊद लबन फी ज़रअ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॾुधल खीर थणनि में वापसि थी सघे थो, मगर अल्लाह जे ख़ौफ़ में ऐं अल्लाह जे महबूब जे मुहब्बत में ॻाढ़ियल हिकिड़ो ॻोढ़ो ज़ाया नथो थी सघे। इन करे अल्लाह जे इश्क में रोंदो कर, महबूब मुस्तफ़ा जे मुहब्बत में रोंदो कर। इहो तुंहिंजो रोण अल्लाह खे वणे थो। जॾहिं अल्लाह खे वणे थो पोइ दुनिया खे त टहक वणंदा आहिनि ऐं कमज़ोर आहे रोए थो। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त रोअण में मज़ो कहिड़ो आहे ऐं खिलण में ख्वारी आहे, रोअण में मज़ो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। हाणे दुआ घुरूं या शुरू कयूं? दुआ घुरूं या शुरू कयूं? शुरू कयूं। छा शुरू कयूं? मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी महबूब जी मीलाद जी महफ़िल आहे। छा जी महफ़िल आहे? मीलाद जी महफ़िल आहे। छो त महबूब जे मीलाद जे महफ़िल में महबूब जो शान ॻाइबो आहे। अचो त गॾिजी करे मूं सां हे ॿ मिसरा गॾु चओ, ॾाढो मज़ो ईंदो। आयो 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 सरकार आयो 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 सरकार वाहो जो लगी पई बहार चो आयो 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 सरकार वाहो जो लगी पई बहार दिल चवे थी रोई दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी अहमद दाता जी आमद महबूब जी आमद मरहबा दीवानने जो आहे सदा नारो सदा मरहबा सरकार जी आमद मरहबा दीवानने जो आहे सदा नारो सदा मरहबा सरकार जी आमद मरहबा खुशी जो सारो संसारो खुशी जो सारो संसारो वाहो जो लगी पई बहार दिल चवे थी
थी दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा को नचे ओ मत लख भेरा मरहबा चवा हे ॾींहं तुझे चुप जाता है नहीं कोन नचण कुजण जा ॾींहं थई कॾहिं पुटड़े जे शौक़ में पियो नची कॾहिं भाइटे जे कॾहिं दोस्त जे ऐं कॾहिं ख़ुदा जे महबूब जे मोहब्बत में बि नची ॾिस त ख़बर पई त कीअं नचबो आहे छा बि थी पए मीलाद करण न छॾींदासीं चो इंशाअल्लाह ताला छा बि थी पए मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं छो त दुश्मन जे लाइ तलवार आ दुश्मन जे लाइ तलवार आ बाहो जो लगी पई बहार आ दिल चवे थी झूमी जवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा अहिड़ो रहबर मौला ॾिनो खुश छो न थियूं चो अहिड़ो रहबर मौला ॾिनो खुश छो न थियूं जान ऐं दिल सां असां था जशन ऐं ईदूं कयूं हर आशिक अॼु निर्वारो महबूब जो हर आशिक खुश आहे जंहिं मां दुश्मन जी ॻाल्हि कई उहो दुश्मन ख़बर थी केरु आहे सुञाणी थो न दुश्मन खे नथो सुञाणी उहो दुश्मन को ॿाहिरियों कोन्हे अंदरियों आहे केरु आहे पंहिंजे पाण सां गॾु आहे केरु आहे चो भाड़ियो शैतान आहे छो त महबूब जे आमद ते इंसान ज़ात त छा यादि रखी छॾ हर कलमे पढ़ण वारे खे महबूब जे आमद जी ख़ुशी थींदी आहे मां तोखे लिखी थो ॾियां जंहिं बि कलमो पढ़ियो आहे न उनखे मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी थींदी कोई शक नाहे ज़ाहिर करण जो अंदाज़ पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे को नफ़िल पढ़ी ख़ुशी मल्हाईंदो आहे पुट जी शादी थींदी आहे न त पोइ उन शादीअ में बि ॾिस ख़ुशि त पीउ हूंदो आहे पर के पीअर उन टाइम ते बि थोरा कंजूसड़ा हूंदा आहिनि उन टाइम ते बि बूथ बंदि कयो वेठो हूंदो आहे पर ख़ुशि त हूंदो आहे त मुंहिंजे पुट जी शादी आहे दोस्त खोड़ अहिड़ा हूंदा आहिनि ख़ुशि त हूंदा आहिनि पर वरी के अहिड़ा सखी बि हूंदा आहिनि जे गलनि घटनि में नची दुनिया खे ॾसींदा आहिनि त मुंहिंजे बचड़े जी शादी आहे त हर कलमे पढ़ण वारो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद ते ख़ुशि आहे उनखे ख़बर आहे त महबूब न अचे हा त असां वटि कुझु ई न हुजे हा उनखे ख़बर आहे इन करे कंहिं बि कलमे वारे खे महबूब जो दुश्मन तूं न सम्झ जेकॾहिं आहे त उहो ॼाणे उन जो मालिक पाण ॼाणे जेकॾहिं आहे त उहो पाण ॼाणे ऐं उन जो रब पाण ॼाणे छो त उहो दिलनि जो मालिक आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन करे तूं दुश्मन सम्झ शैतान खे छो त हिकिड़े उन ई इब्लीस वाय वेला कई हुई परेशान थियो हो बाक़ी त सभु ख़ुशि थिया हा वण बि ख़ुशि पखी बि ख़ुशि जानवर बि ख़ुशि सभु ख़ुशि हुया शकी हिकिड़ो शैतान थियो हो परेशान हिकिड़ो शैतान थियो हो मुंहिंजा दोस्त दाहूं कूकू हिकिड़े शैतान कयूं हुयूं सिर्फ़ इन जे लाइ जो उन ॾिठो त हाणे मुंहिंजी कान हलंदी उहो महबूब अचे वियो आहे जंहिंजा ग़ुलाम अहिड़ा दीवाना हूंदा जो मूंखे ठोकर ई हिकिड़ी हणंदा त लाइ काथे हलियो वेंदो
इन करे मुंहिंजा मुसलमान भा दुश्मन पलीत शैतान के समझ पो मर्ज़ी मुझे रब जी आ जेके जेतरी खुशी दे मां सादड़न लफ्ज़न में अज इन करे तो पियो तो सा ॻाल्हायां थकल पंहिंजी जगह ते ज़रूर आहियां लेकिन कुछ ॻाल्हियूं अक़ीदत ऐं इश्क जूं समझाइण थो चाहियां छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेसिताईं माण्हू समझंदो न तेसिताईं मज़ो कोन ईंदो जेकॾहिं सिंधी ॿारड़े जे आॾो भई पठाण के में दगादा रड़दा हुड़दा फुड़दा कंदे त हो चवंदो अलाए छा जूं डॿे में ठिकरियूं पियो हणे पर जे उन सिंधी ॿारड़े खे प्यार सां सिंधी ॿोलीअ में सम्झाईंदे मन ख़ुदा करे समझी वञे असांजी त तमन्ना सुहिणी आहे न असांजो त ही जेके राति ॾींहुं प्रोग्राम कयूं था हिन खबड़ खान ॻोठ सोलंगीअ वारनि खे रब सलामत रखे मोहम्मद याकूब हकड़े वारा आहिनि या होॾां ॻोठ मोहम्मद रमज़ान सोलंगीअ वारा आहिनि माशाल्लाह हिन इलाइक़े में हिते हीअं शुरू थींदो आहे त यकी धूम हूंदी आहे प्रोग्रामनि जी सभिनी जो मक़सदु हिकिड़ो आहे त जेको वाट तां भटकी वियो आहे ख़ुदा करे मन वाट ते मोटी अचे मुंहिंजा दोस्त तमन्ना हिकिड़ी आहे असां कंहिंजा मुखालिफ़ असां छो कंहिंजा मुखालिफ़ थियूं यार सच त इहो आहे तूं पंहिंजो पाण मुखालिफ़ न थी तुंहिंजो कोई मुखालिफ़ कोन्हे ॻाल्हि ख़तम बस तूं पंहिंजे पाण खे हलाकत में न विझ तूं पंहिंजे पाण खे मुसीबतुनि में न विझ ख़ुदा खां ख़ैर जी दुआ घुर अॼु तोखे खोले खोले क़ुरान बि थो ॿुधायां 2 आयतूं क़ुरान जूं तिलावत कयमि तव्हां ते इहे थोड़ा हुंदा जन के महसूस थियो हुंदो बतिलावत कुरान जूं आयतूं कयूं थम हिकड़ी आयत में रब तो चवे त मां खुशी करण वारन सां राज़ी न आहियां ऐं ॿिए में रब तो चवे खुशी कयो अॼु ॿिन्ही खे खोले थो तोखे ॿुधायां ॿई कुरान जूं आयतूं पढ़ियूं थम घणियूं आयतूं पढ़ियूं थम पहिरीं आयत खे हाणे कुरान ते हलूं अल्लाह जे कुरान खे खोलियूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुझे सोहणे करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन बी आयत करीमा में मुझे सोहणे करीम रब फरमायो इन्नल्लाह ला युहिब्बुल फरिहीन बई कुरान करीम जो आयतों खुशी करण जे मुतालिक खुशी में खुश थियण जे मुतालिक खुशी में खुश न थियण जे मुतालिक हिकड़ी आयत जो ऐलान रब पाण कयो आ बी आयत जो ऐलान रब मुस्तफा के फरमायो महबूब तू ऐलान कर हिकड़ी आयत जो हुक्म आमा हिकड़ी आयत जो हुक्म खासा हिकड़ी आयत जो हुक्म आमा बी आयत जो हुक्म खासा आम आयत आम हुक्म खास हुक्म जिया रहमतुन जी अगे दफे मुंहिंजा दोस्त हिन जगह ते वज़ाहत कयम हिकड़ी अल्लाह जी रहमत आमा हिकड़ी अल्लाह जी रहमत खासा याद अथव विसरी वई ॻाल्हि अगे दफे जिक्र कयो हम हिकड़ी रहमत आमा हिकड़ी रहमत खासा आम रहमत सभिनी जेला खास रहमत निस्बत जेला आम रहमत सभिनी जेला खास रहमत निस्बत जेला थोड़ो खोले पो अगते वञा मता हीअ कैसेट कंहिं ॿिए वटि पहुचे अगी न पहुती हुजे अल्लाह त रहम करण वारो आ सभिनी ते रहम करे रहियो आ
फर्श वारन ते भी हर काहीं दड़ ते भी मुंहिंजा दोस्त रोड ते हलंदड़ ते भी खुदा रहम करे रहियो आ। पर जेको महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी में वेठो आ चो रब उन ते वधीक रहम करे रहियो आ। जेको सुणे काबतुल्ला जे सहन में वेठो आ मुंहिंजो रब उन ते वधीक रहम करे रहियो आ। अल्लाह ॿुधाए रहियो आ रहम करण वारो मां अल्लाह, राहिमीन मां अल्लाह। मुंहिंजी हिकिड़ी रहमत आम आ, सभु कंहिंखे मिलंदी आ। हिकिड़ी रहमत ख़ासि आ जेका निस्बत सां मिलंदी आ। अल्लाह तो फरमाए क़ुरान करीम मां रब जो कलाम आ। तू पढ़ियम हिक जो हुक्म आम आ, हिक जो हुक्म ख़ास आ। जेका अल्लाह पाण ऐलान कयो आ उन जो हुक्म आम आ। जंहिंजो अल्लाह ऐलान महबूब मुस्तफ़ा खां करायो आ उन जो हुक्म ख़ास आ। पहिरीं अल्लाह जो ऐलान बेनियाज़ रब फरमायो अल्लाह बेशक अल्लाह ला युहिब्बुल फरिहीन। बेशक अल्लाह खुशू कंदड़न खे पसंद नथो करे। गौर कजा बेशक अल्लाह खुशी कंदड़ खे पसंद नथो करे। कहिड़ी खुशी कंदड़ खे इहो अल्लाह हुक्म आम करे छॾियो आ। आम हुक्म जो मतलब आ त मां अल्लाह जा बानड़ा जॾहिं तुंहिंजे जिस्म में का खुशी महसूस थिए उन ते जे कॾहिं गैर ज़रूरी नचंदो ऐं टपंदो वतंदे मां अल्लाह खे इहा ॻाल्हि तुंहिंजी कान वणंदी आ। मां अल्लाह खे इहा ॻाल्हि तुंहिंजी सुठी कान थी लॻे। पर मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे हुक्म कयो ओ मुंहिंजा मुस्तफ़ा ऐलान कर कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा ऐलान कर मुंहिंजे काइनात खे ॿुधाए त अल्लाह जे मेहरबानीअ ते ऐं अल्लाह जे रहमत ते फबिज़ालिक फलयफ़रहू। पोइ तव्हां खुशू कयो मुंहिंजे रब खे ॾाढा सुहिणा लॻंदव। अजायो खुशू करे नचकार ऐं टपकार कंदव। खोड़ माण्हू रस्तनि में पंधनि में ॾिसंदो है ॻाल्हि का बि कान हूंदी आहे। नंढड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं को तमाशो हूंदो आहे उनखे जिस्मानी ख़ुशी हूंदी आहे। उन जिस्मानी ख़ुशीअ ते टप ठेंग ॾींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन जिस्मानी ख़ुशीअ ते टप ई ठेंग ॾे मां अल्लाह खे तुंहिंजी ॻाल्हि नथी वणे। अगरि ख़ुशी करणी थई त जॾहिं मां अल्लाह तो ते मेहरबानी कयां पंहिंजे रहमत जो नुज़ूल कयां उन वक्त खुशी कर त मां रब तो ते राज़ी थी पवां। मुसलमान मुझे सुने करीम रब जे कुरान करीम जूं ब आयतूं इन करे अज तिलावत कयम जो हिकड़े हज़रत अल्लामा मौलाना साहब जो इहो प्रोग्राम बुधुम जे कुरान करीम जी इहा आयत पढ़ी पे मखलूक के गुमराह कयो त रब चयो आ त इन्नल्लाह ला युहिब्बुल फरहीन। बेशक मां अल्लाह खुशी कंदड़न के पसंद नथो कयां। हे जेके मीलाद जूं खुशियूं था कन इहे खुदा के नाराज करे रहिया हन। मां उन खां थो पुछां नालो भी कंहिंजो नथो खणा रुगी पर्दे जे अंदर ॻाल्हि थो कयां। हे हज़ारे माण्हुनि जो इज्तिमा जेको इस्लामाबाद में हींअर मौजूद आ जेकॾहिं उन्हनि जा मुतालबा
जे कॾहिं उन्हनि जा मुतालबा तस्लीम इस्लामाबाद में कया वञनि त छा तो समझी ते गलनि ऐं घटनि में ख़ुशू करे नचंदा या कोन नचंदा? कसम थई जवाब ॾे। तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो, जवाब ॾे मूंखे। जेकर इस्लामाबाद में इन्हनि वेचारनि जो नाजायज़ मुतालबो जेकॾहिं पूरो थी थो वञे त गलनि ऐं घटनि में नचंदे ऐं ख़ुशियूं कंदे झंडा खणी तोखे नज़र ईंदा या कोन ईंदा? जवाब ॾे। रब त इन ख़ुशीअ खां रोके रहियो आहे जेका जिस्मानी तौर ते तो ख़ुशी करे रहियो आहे। रब चवे तो ख़बरदार थी जा, अहिड़ी ख़ुशी न कजां, मां अल्लाह खे पसंदि कान्हे का, मां अल्लाह खे त उहा ख़ुशी पसंदि आहे जॾहिं मां अल्लाह जे महिरबानी ऐं रहमत जो नुज़ूल थे। इंसान त छा हैवान त छा, पर जेके बेजान जबलनि जा पत्थर हुया उहे बि ख़ुशियूं करे रहिया। मौला तुझो महबूब अची वियो। असां त ख़ुशी कई आ कंदासीं इंशाअल्लाह क़यामत ताईं ख़ुशियूं थींदियूं रहंदियूं। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पुट जे शादीअ में कोन नचंदा हूं, भाइटे जे तोहर में कोन नचंदा हूं। नचंदा हूं त मदीने वारे मीर जो शान ॿुधी पोइ नचंदा हूं। नचंदा हूं त पंहिंजे कामिल पीर जे निस्बत में नचंदा हूं। दीवाना थींदा हूं, इन लाइ थींदा हूं त जेका रूहानी ताल्लुक़ ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां मिलाईंदो आहे उन तां पंहिंजी जान कुर्बान कंदा हूं। अच त मुझे सुहिणे करीम रब जे ज़ात खां पुछूं, मुंहिंजा मौला कायनात में रहण वारो कलमो पढ़ण वारो खुदा जे वास्ते मूंखे एतिरो हिकिड़ो जवाब ॾियो। अल्लाह जूं महिरबानियूं कायनात जे मथां करोड़े हन, मगर मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जहिड़ी महिरबानी का ॿी हिकिड़ी त ॿुधायो। मुस्लमान तुंहिंजो अकुल तोखे जवाब ॾींदो। रहमतूं त मुंहिंजे ख़ुदा जूं राति ॾींहं वसी रहियूं हन, लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे आमद जहिड़ी रहमत का ॿी ॿुधा। पंहिंजे दिल खां पुछ, पंहिंजे रूह खां पुछ, पंहिंजे जिस्म खां पुछ, पंहिंजनि वॾड़नि खां पुछ। पंहिंजे दिल खां पुछंदे दिल चवंदई महिरबानियूं त रब जूं करोड़े हन, पर जेका महिरबानी रब मुस्तफ़ा जी ज़ात ॾेई कई आहे अहिड़ी महिरबानी रब कंहिं ते बि कान कई आहे। ओ मुंहिंजा मुस्लमान भा, खुदा जो वास्तो थे प्यार ऐं मोहब्बत सां पंहिंजे दिल जे अंदर झाती पाए पोइ हिकिड़े मिंट जे लाइ निहार, हिकिड़े मिंट जे लाइ निहारे सोचे पोइ ॿुधा, सोचे पोइ ॿुधा त जेकॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा दुनिया में कोन अचे हां, छाज तुंहिंजे असांजे मथनि ते दिस्तारूं ऐं सुन्नत हुजे हां या कान हुजे हां? जवाब ॾे। वज़ीर आज़म पोयां थी थो बीहे, सदर पाकिस्तान पोयां थी थो बीहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ पोयां थी थो बीहे, अॻियां कंहिंखे थो करे चए थो जेके हुज़ूर जी सुन्नत आहे उनखे अॻियां कयो। मकाम त ॾिस मुस्लमान, तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम आहे, हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे दिल खे आॾो रखी पाण खां पुछ त अल्लाह त छा अल्लाह सही वज़ीर आज़म खे पैदा न कयो आहे? छा जवाब ॾे। हलो, इमरान ख़ान बि निमाज़ में मौजूद आहे, जनरल कमर जावेद बाजवा भी नमाज में मौजूद आहे, सदर मुमलिकत भी मौजूद आहे, वज़ीर आला भी मौजूद आहे। जेॾी महिल न निमाज़ पढ़ाइण जी महल थी अचे त ॿुधाए त आॾो उन्हनि टिन्ही मां को थींदो या उनखे आॾो कंदा जंहिंजे चेहरे ते मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत हूंदी? जवाब ॾे, जवाब ॾे मुस्लमान। कुर्सी उन्हनि वटि, पावर उन्हनि वटि, ताक़त उन्हनि वटि, हुक्म उन्हनि वटि, मगर मुंहिंजो रब तो फरमाए दुनिया जूं इहे फना थियण वारियूं शयूं सभई कंहिं वटि बि हुजनि,
पर मुझे महबूब जी बकावारी सुन्नत जेका कब्र में भी गॾु हलंदी आ जंहिंजे चेहरे ते हूंदी आ मां अल्लाह उनखे इज्जत वारो करे अॻियों बीहराईंदो हां। इहो सच आहे या न? कंहिंजे करे इज्जत मिली? जेकॾहिं तूं चवीं त अल्लाह जे करे इज्जत मिली, मां अल्लाह जो बानो आ, पोइ मेहरबानी करे ॿुधाए इमरान खान अल्लाह जो बानो आहे या कोन्हे? जवाब ॾे। नवाज शरीफ अल्लाह जो बानो आहे या कोन्हे? जवाब ॾे। जनरल कमर जावेद बाजवा अल्लाह जो बानो आहे या कोन्हे? जवाब ॾे। सच त इहो आहे इमरान खान काबे में वञे, काबे जो दर खोले, तोखे त केरु पुछे बि कोन थो। जवाब ॾे। नवाज शरीफ काबे में वञे, काबे जो दर खोले, अंदर वञी नफिल पढ़े, तोखे केरु पुछे बि कोन थो। जवाब ॾे। मुझा दोस्त अजीज सोच, अल्लाह फरमाए तो खबरदार थी जा, मता समझी त हुक्मरान जी इज्जत काने, मां अल्लाह वट हुक्मरान जी भी इज्जत आ। मां अल्लाह जेके जंहिं कुर्सीअ ते रखियो आ उनखे मां अल्लाह इज्जत बख्शी आ, एतरी इज्जत बख्शी आ जो पंहिंजे काबे जो दरड़ो भी उन लाइ खोलराए छॾींदो हा। लेकिन याद रखी छॾिजां, मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो उन्हनि खे हुक्मराननि खे भी मां अल्लाह इज्जत ॾींदो हां। पर जॾहिं अॻुवाणी दीन जी जो वारो ईंदो आ त उहा मसनद पंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम खे ॾींदो हां। इनफरादी इज्जत खुदा चए तो सभिनी खे ॾींदो हां, पर इज्तमाई इज्जत जी अॻुवाणी उनखे ॾींदो हां जेको मुझे मुस्तफ़ा जो ग़ुलाम हूंदो। पोइ मूंखे जान ॿुधा, मुंहिंजा मिठड़ा मुस्लमान भाउ ॿुधा, वास्तो तोखे रब जे ज़ात जो विधो थम, जंहिं महबूब जे सुन्नत जे करे रुगी तोखे रब एतिरी इज्जत ॾे। ॿुधाए त उन मुझे महबूब मुस्तफ़ा जो मक़ाम छा हूंदो? मां तोखां पुछां थो, अल्लाह ताला क़ुरान में फरमायो तनज़्ज़ल लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह क़ुरान करीम में फरमायो क़द्र वारी उहा रात आ जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल आ। हा मुंहिंजा मौला अफ़ज़ल आ, थींदो चाहे। अल्लाह फरमायो तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा। इन रात जे अंदर रूहुल अमीन फरिश्ते जो नुज़ूल थींदो आ। ज़मीन ते अल्लाह जा फरिश्तन जो नुज़ूल थींदो आ, जिब्राइल जो नुज़ूल थींदो आ। जंहिं रात में जिब्राइल जो नुज़ूल थे सॼी ज़मीन इज्जत वारी आहे या कान्हे? जवाब ॾे। जंहिं रात में सुणे जिब्राइल जो नुज़ूल थे उहा रात इज्जत वारी, न रुगी इज्जत वारी, 1000 महीननि खां प्यारी। पर जंहिं रात में इमामुल अंबिया जी आमद थे ॿुधाए उहा रात अरबे रातनि खां वधीक प्यारी आहे या कान्हे? छो त जेकॾहिं ज़रा ईमान जे निगाह सां निहार रोज़े रसूल जे मथां 70,000 मलाइक सुबुह जो, 70,000 शाम। जन फरिश्तन जे अचण जे करे अल्लाह रात खे इज्जत ता फरमाई आ। उहे 70,000 ऐं 70,000 1,40,000 घणा? जवाब ॾे। जवाब ॾे। 1,40,000 फरिश्ता रोज 24 कलाकनि में दरे मुस्तफ़ा जी सलामी भरींदा हन। ईंदा हन त खिलंदा हन, वींदा हन त रोंदा वींदा हन। अचण महिल खिलंदा छो हन, वञण महिल रोंदा छो हन? खिलंदा इन करे हन त जंहिं महबूब जे दीदार जी तमन्ना सॼी ज़िंदगी कईसी, अॼु अल्लाह उन महबूब जे दरबार ते सलाम असांखे नसीब कयो आ। जेॾी महिल वींदा हन रोंदा इन करे वींदा हन
त उन्हनि खे ख़बर आहे त वरी क़यामत जे अचण ताईं वरी वारो कोन मिलंदो। ओ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम, हिकिड़े मिंट लाइ मां तोखां पुछां, अल्लाह मलाइकनि खे नूरी मखलूक बनायो आहे, लेकिन उन्हनि जे नसीब खे सिर्फ़ एतिरो अल्लाह आला कयो आहे, हबीब जे दरड़े ते हिकिड़ो दफ़ो हाज़ुरी जे लाइ ईंदा, वरी क़यामत ताईं तड़पदा रहंदा, वरी मौक़ो ई कोन मिलंदो। तूं पाण ॾे त निहार, साल में ॿ भेरा रब महबूब जे दर ते पियो घुरावई। निहार त सही पाण ॾे, न दाढ़ी न मुछ न निमाज़ न रोज़ो, अलाए कहिड़े हाल में आ, ख़बर तंहिंमहिल मथी पवे माण्हू वियो सिधो एहराम पाए काबे खे चुमियूं ॾेई मुंहिंजे मुस्तफ़ा जे रोज़े ते बीठो आहे, जे यार तो ते राज़ी न थिए त छो घुराए, तुझे ऐबन ॾे न ॾिठई, तुझे कोताहिन ॾे न ॾिठई, तुझे कमज़ोरन ॾे न ॾिठई, हिकिड़ो दफ़ो न पर बार बार वञण नसीब पियो थिए। ओ मुस्लमान बाब ॾे, जंहिं रात में हिकु दफ़ो जिब्राइल नाज़िल थिए, उहा रात शान वारी आहे, जंहिंजे दरड़े ते 1,24,40,000 मलाइक रोज़ ग़ुलामी ॾियनि, उन महबूब मुस्तफ़ा जे अचण वारी रात प्यारी आहे या कान्हे का, जवाब ॾे। दलीलन जी त ज़रूरत ई कोन्हे का, दलील त ॿुधाइण जी या पुछण जी गुंजाइश ई कान्हे का, फ़क़ति तूं पंहिंजे दिल खां पुछी ऐं पोइ जवाब ॾे। रब त क़ुरान करीम में बयान फरमायो, फबिज़ालिक फलयफ़रहू, पोइ मां अल्लाह जे नेम रहमतुनि ते, मां अल्लाह जे मेहरबानी ते ख़ुशू कयो। अॻियां क़ुरान खोले तो पढ़ा, अल्लाह उन ख़ुशीअ जो सिलो बि क़ुरान में ॿुधाए छॾियो आहे, होॾां बि क़ुरान पढ़ियुमि। रब फरमायो आहे, अजाई ख़ुशी करण वारे खे मां अल्लाह पसंदि कोन कंदो आहियां, मां अल्लाह उन सां प्यार कोन कंदो आहियां, मां अल्लाह खे उन जी ख़ुशी कान वणंदी आहे। इहो हुकुम आम आहे, हेॾा महबूब मुस्तफ़ा के हुकुम, महबूब ऐलान कर, मां अल्लाह जे मेहरबानी ते ख़ुशियूं करण वारो, मां अल्लाह जे रहमतुनि ते ख़ुशियूं करण वारो। फबिज़ालिक फलयफ़रहू, ओ ख़ुशियूं करण वारो, गौर सां क़ुरान ॿुधो, हुव खैरुन, अल्लाह त ऐलान भी करे छॾियो त इहा ख़ुशी करण भली आहे। खोल कुरान जो 11हों पारो, खोल सूरह यूनुस जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो, हुआ खैरुल, या खुशी भलिया। अल्लाह का सवाल कयो सी, मौला केतिरी भलिया। हनीफ सवाल कयो, मौला केतिरी भलिया। मोहम्मद ईसा सवाल कयो, मौला केतिरी भलिया। मुंहिंजा दोस्त अजीज अमीर सवाल कयो, गरीब सवाल कयो, केतिरी भलिया। अल्लाह जवाब कहिड़ो ॾिनो आहे, छो त मुंहिंजा दोस्त अजीज सभु कंहिंखे दौलत प्यारी हूंदी आहे। जवाब ॾे हा या न। हिते को आहे जेको चए त मूंखे दौलत प्यारी कोन्हे? को आहे हिकिड़ो? को हिकिड़ो त हथ खणे त मूंखे दौलत खां काई दिलचस्पी कान्हे का। नंढड़े ॿार खे बि 10 रुपया खसे, 5 रुपया ॾी त रोअण शुरू कंदो, मूंखे पंहिंजा 10 रुपया ॾे। दौलत नंढड़े ॿार खे बि प्यारी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अजीज, ओ गरीब मोहम्मद यूनुस या मोहम्मद हारून हुजे, या मुंहिंजा दोस्त सैयद मुराद अली शाह अमीर हुजे, अमीर हुजे या गरीब हुजे, दौलत सभु कंहिंखे प्यारी आहे। अल्लाह क़ुरान करीम जे इन आयत मुबारक जे अंदर ऐलान कयो, ओ खुशू करण वारो हुआ खैरुल, उहा खुशी करण भली आहे। मौला केतिरी भलिया। अल्लाह फरमायो, मिम्मा यजमऊन, जेकी कुछ जमा करे रखियो अथई उन सब खां भलिया। जेकॾहिं तो वटि कराड़ 1 करोड़ रुपया बैलेंस में, उन खां बि मुस्तफ़ा जे मीलाद जी ख़ुशी भलिया। जेकॾहिं तो वटि इबादतुनि जो वॾो ज़ख़ीरो आहे, उन इबादतुनि खां बि मीलाद जी ख़ुशी भली आहे। अल्लाह फरमाए थो, इन करे भली आहे जो मूंखे पंहिंजे महबूब सां प्यार आहे, ऐं मां ख़ुदा जे तरफ़ खां तोखे हीअ रहमत मिली आहे।
एक दफ़ो दुरूद पढ़। गर्मी घणी आहे या मां पखिरजी घणो वियो हां, इन जे करे फ़र्क़ु थियो आहे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब ॾाढो मज़ेदार सवाल आहे त सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 12 रबीउल अव्वल ते वफ़ात आहे। तव्हां उन वफ़ात ते ख़ुशियूं छो था कयो? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असांजे दिल में जेका ख़ुशी आहे दिलनि जो मालिक ॼाणी रहियो आहे। असांजे दिल में जेका 12 रबीउल अव्वल जी अहमियत आहे उनखे अल्लाह ॼाणी रहियो आहे। तुंहिंजे ॼाणण या न ॼाणण सां कोई फ़र्क़ु कोन थो पवे, लेकिन तुंहिंजे सवाल जे पोयां हिकिड़ो सवाल आहे, भला 12 रबीउल अव्वल ते तुंहिंजे चवण मुताबिक़ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी वफ़ात आहे, इन करे तूं ख़ुशी नथो करी? भला पूरे महीने में कंहिं हिकिड़े ॾींहं ते कर त ख़बर पवे त तूं बि ख़ुशी करे रहियो आहियां न? तू खणी 12 ते न कर, 13 ते कर, 14 ते कर, 15 ते कर, चंड ॾिसी खणी कर, कॾहिं त कर त ख़बर पवे त ग़ुलामन में तो बि नालो लिखिरायो आहे। जेकॾहिं तोखे 12 रबीउल अव्वल ते मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी वफ़ात यादि थी अचे, जेकॾहिं अॼु अमीर उमर सुहिणो हुजे हा, ख़ुदा जो कसम उन जी तलवार हुजे हा, तुंहिंजो धड़ हुजे हा। मुझे करीम मुस्तफ़ा जे 12 रबीउल अव्वल के वफ़ात जो लफ्ज़ ॾेई करे ख़ुशीअ खे ग़म जे नाले में चवण वारा मां ग़ैर मुस्तनद ॻाल्हि नथो कयां, मां त तोखे दलील थो ॾियां। काश अॼु अमीर उमर हुजे हा, अॼु अमीर उमर हुजे हा, छो त उन अमीर उमर जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिननि अखिड़ियुनि सां ॾिठो त मुंहिंजो महबूब पंहिंजे हक़ीक़ी रब सां मुलाक़ात करे रहियो आहे, हिन दुनिया खे ख़ैरबाद चई चुको आहे, उन जे बावजूद अखिड़ियुनि सां ॾिसण जे बावजूद जंहिंजो नालो अमीर उमर आहे, तलवार हथ में खणी बीही रहियो आहे, त जंहिंजे ज़ुबान मां इहो लफ्ज़ निकिरंदो त मुंहिंजो मुस्तफ़ा वफ़ात करे वियो आहे, अमीर उमर उन जी धड़ खां सिसी धार करे छॾींदो। मुसलमान गौर कर, काश अॼु अमीर उमर जहिड़ो जवान हुजे हा, तोखे जवाब पाण ॾेई छॾे हा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुआमिलो सॼो नियत जो आहे, इरादे जो आहे। अल्लाह जे दरबार में मां तोखां नंढड़ो सवाल थो कयां। हिकिड़ो माण्हू मंदर में वेठो आहे, हिकिड़ो माण्हू मस्जिद में वेठो आहे, काथे चओ मंदर भलो या मस्जिद? जवाब ॾियो, ॻाल्हि जवाब ॾे। हिकिड़ो मस्जिद में वेठो आहे अल्लाह जे घर में, ॿियो बुतनि सां गॾु बुत पुजारनि जे बुतनि जे आॾो वेठो आहे। भलो चवी थो त मस्जिद वारो आहे, लेकिन मस्जिद में वेहण वारे जे नियत में आहे त को अॼु बूट ठाहू को ॾिसां ऐं पासो ॾेई खणा। गौर कजा, वेठो त मस्जिद में आहे, लेकिन नियत करे आयो आहे अॼु महफ़िल मीलाद जी लगी पई आहे, सब दीवाना मौज में हन। अॼु मां का यासीन कॉलोनी जे नई मस्जिद मां
बूटड़ो ठाहू को ॾिसी खणा अॼु को ठठ वञी कयां होॾे मुंहिंजा दोस्त जेको मंदर में वेठो आ उहो इन नियत सां वेठो आ हिते बुतन जा पूजारी अचनि था वञी प्यार में उन्हनि खे समझाया हे हथनि जा ठहियल बुत तव्हां खे छा ॾींदा अचो त मुंहिंजे करीम रब जे वहदानियत जो इकरार कयो जेको तव्हां जो ख़ालिक बि आहे जेको तव्हां जो मालिक बि आहे तव्हां खे कसम आहे सामईन खे परवरदिगार जो मूंखे जवाब ॾियो हुन में मंदर वारो माण्हू भलो आहे या मस्जिद में वेहण वारो भलो आहे जवाब ॾियो कहिड़ो भलो आहे ॾाढियां चयो मंदर वारो हालांकि मंदर किनो आहे मस्जिद पाक आहे मस्जिद पाक आहे लेकिन उन में वेहण वारे जी नियत पाक नाहे उन जे नियत में फतूर आहे मंदर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बुत पूजन जो घर आहे बुत ठहियल लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर त कर उन बुतन में वेहण वारे जी नियत भली आहे साबित थियो त जगह जी निस्बत भी नियत सां हूंदी आहे जहिड़ी नियत हूंदी आहे मुंहिंजो मौला अजर भी अहिड़ो अता कंदो आहे ब आयतूं क़ुरान जूं पढ़ंदो तो अलाह खोले छॾियो अथई त हाणे ॿुध मां ते मयार कान्हे का पर यादि रखी छॾिजां प्यार जी ॿोली हूंदी रब जो क़ुरान हूंदो इश्क जी लोली हूंदी ग़लति जुमिलो कोन हूंदो दोस्त हुजे या दुश्मन हुजे मजबूर थी चवंदो त हा सजण साईं जे फ़क़ीर जेकी चयो आहे उहो सच ज़रूर चयो आहे मां तोखां थो पुछां पहिरीं क़ुरान जी आयत तो पढ़ा अल्लाह क़ुरान में फरमायो इन्नल मुनाफिकीन फी दरकिल अस्फल मिनन नार मुनाफिक जी जाय जहन्नम जो हेठियों तरो आहे मुनाफिक जी बख्शिशी कान्हे का हाणे मूंखे जवाब ॾे मुनाफिक चइबो कंहिंखे आहे मुनाफिकत जी इब्तिदा किथां थी चो जेके माण्हू मदीने वारे साईं जे पोयां निमाज़ूं बि पढ़ंदा हुया सोच जो मदीने वारे मीर जे पोयां निमाज़ूं भी पढ़ंदा हुया हुजूर जो गुलाम सदाईंदा भी होया हथड़ा बधी बीहंदा भी होया रोवंदा भी होया मगर जिस्म सां सब कुछ कंदा होया उन्हनि जे दिल में मुझे मुस्तफा जो अदब मौजूद कोन हो हुजूर जो प्यार मौजूद कोन हो वेठा त मस्जिद नबवी में हुया वेठा त काबे जे सहन में हुया मुझे अल्लाह फरमायो तहां जे वेहण जी परवाह नाहे मां अल्लाह अजर ॾींदो हां त दिलनि जे बुनियाद ते ॾींदो हां तव्हां जे नियत जी निस्बत ख़राबीअ सां गॾा मां ख़ुदा तव्हां जे लाइ जहन्नम जे तरे जो ऐलान करे थो छॾियां अञा मुंहिंजा दोस्त मूंखे वधण दे जॾहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मके वारनि खे मयारूं ॾिनियूं कहिड़ियूं मयारूं ॾिनियूं ओ मके वारो तव्हां बेक़दर हो ओ मके वारो तव्हां बेक़दर हो मां अल्लाह जो काबो तव्हां वटि मौजूद हुयो मगर तव्हां बेक़दरी करे 313 बुत उन में हणी छॾिया हुयो त मां अल्लाह जो घर मगर तव्हां मुंहिंजे घर खे बुतखाने में तब्दील करे छॾियो मां अल्लाह जे ज़ात जे बजा बुतन जी परवरिश तव्हां शुरू करे छॾी लात मनात उज़्ज़ा खे मञण शुरू करे छॾियो मां रब जे दरबार में अचण वारनि जे मथां तव्हां सीटियूं वॼाइण शुरू कयूं ताड़ियूं वॼाइण शुरू कयूं मुंहिंजे रब फरमायो पोइ जॾहिं मां पंहिंजो महबूब मोकिलियो अगरि मुंहिंजो पुनल न अचे हा त मुंहिंजे घर पाक खे तव्हां बुतखानो बनायो इन काबे के बुत खाने मां वराए वरी काबो केर करे
अज तू चवी थो मुहड़ करे त 3 रकातूं फर्ज नमाज पढ़ा वास्ते अल्लाह ताला जे मुंह तरफ काबतुल्लाह शरीफ जे इन काबे में 313 बुत हुजन हा त जवाब दे तू कादे मुहड़ करे नमाज पढ़िया इन काबे के 313 बुतन खां मुंहिंजा दोस्त अजीज सफ़ा ऐं पाक करण वारो केरा जो अम्मा आमिना जो लाला जे मुझो मुस्तफ़ा न अचे हाँ तो यो काबो तो के केर दे हाँ बैतुल मुक़द्दस दे मुहड़ करे नमाज पढ़िया अन्या मुखे चवण दे मुसलमानो जदे हुक्म थियो अल्लाह जे ज़ात जो त काबे मां सबई बुत ये सबई पत्थर कढी उछलायो सभिनी पत्थरन के उछलाईंदा वया पत्थर त मिड़ई पत्थर पर जदे हिकड़े पत्थर जो वारो आयो रब चयो इनके संभाले रखो इनके बाहर न उछलाइजो मुझे मुस्तफ़ा का परे रहण वारा तू त पत्थरन जो पूजारी सच त पाण के चो मुझे मुस्तफ़ा करीम के न सुञाणण वारा तू त पत्थरन जो पूजारिया काबो त पत्थरन जी दीवार ठहला तू त अंदर भी को न वींदो आ सभिनी पत्थरन के कढियो वयो मगर हिकड़े पत्थर के रब हुक्म कयो कहिड़ो पत्थर आ अल्लाह फरमायो जे पत्थर ते मुझे इब्राहिम जो कदम लगल आ गाला गाला कहजो कदम लगल आ जहे पत्थर जे मथा काबे मां 313 पत्थरन के कढी उछलाए छडियो मगर हिकड़ो पत्थर इनके उछलाए जो न इनके काबे जे सहन में हणी छडियो न रुगी हणी छडियो मौला पत्थर त पत्थरा रब चवे तो पत्थर त पत्थरा पर जहे पत्थर सा मुझे नबी जी निस्बत हुंदी आ ओ पत्थर जबलन जो सरदार हो जहे पत्थर सा इब्राहिम खलीलुल्लाह जी निस्बत हुजे ओह मक्के जे सभिनी जबलन जो भी सरदारा अल्लाह फरमायो इनके मरकज में हणो तमा हणी बस कयो मां रब ऐलान थो कया वत्तखिजू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला ओ हज करण वारो ओ उमरो करण वारो जेडी मल काबे जा तवाफ करे पूरा कयो मां अल्लाह तवा के हुक्म थो कया सजदो मुझो करणो थव काबो मुझो चैनी तरफ न खवा मगर खबरदार थी जो अज तवा के नफल पढ़नो हतीम जे पासे नाहे पढ़नो हिजरे अस्वद जे पासे नाहे पढ़नो हिजरे यमानी जे पासे नाहे पढ़नो मौला काबो त तुझो आ अल्लाह फरमाए तो काबो त मुझो आ काबो त मुझो आ पर हज तुझो पूरो तदह थींदो उम्रो तुझो पूरो तदह थींदो जदे शुक्राने जो नफल पढ़न जेला काबो त मुझो सामो हुजे पर तुझे अखन जे सामो मुझे इब्राहिम जे कदमन वारो पत्थर हुजे पंहिंजे पाण खां पुछ मुसलमान इब्राहिम खलीलुल्लाह जो शान निरालो आ या मुहम्मदुर रसूलुल्लाह जो निरालो आ पंहिंजे पाण खां पुछ मुसलमान पंहिंजे अंदर में झाती पाए मुसलमान पोइ अंदरों जवाब मिले त इब्राहिम खलीलुल्लाह आ पर मुझो मुस्तफ़ा बेमिसाल मुहम्मदुर रसूलुल्लाह आ पोइ कदे इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदम जे निस्बत सा पत्थर शान वारो आ त मुझे मुस्तफ़ा जे आमद सा 12 रबीउल अव्वल भी शान वारो आ अन्या मुखे चवण दे सुणे इस्माइल अलैहिस्सलाम जे कदम लगन कदमन मां जेको पानी निकरे उनखे वेही नथो पीछा जे करे जवाब दे चवी तो अदब जे खिलाफा जह सोने इस्माइल जा कदम जमीन ते लगन उन जमीन मां पानी निकरे ओहो पानी अलाए केतरा मरहला तय करे तो वट जे उनखे वेही पीअण अदब जे खिलाफा बुधाए त जंहिंजे करे तू कलमे वारो मुसलमान थियो आ उन ते सलाम करण वेही अदब खिलाफ आहे या न आहे जवाब दे न
ना छेड़ मलंगा नू ते बड़ा चंगा लगदा है। इने करे फकीरन खन छेड़ भलो थई मुझा दोस्त अजीज सोनी सलाह थई त अज जो अज दिल में ऐलान कर त सुभाणे महबूब जो मीलाद कंदस। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जी खुशी मल्हाइण वारो टाइम थोरो आ, मूंखे थोरो अॻिते हलण ॾियो मुंहिंजा दोस्त, महिरबानी करे चिटड़ियूं न ॾियो, मां वरी चिटड़ियुनि में गुम थी वेंदुसि। चिटड़ियुनि खे चिटड़ी न करे वठबो, चिटड़ियुनि खे इंशाअल्लाह चिट्टो करे बयान कबो। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचो त जीजल अम्मड़ खां पुछऊं, जीजल अम्मड़ छा थी चए जंहिं वक़्त में मुंहिंजो महबूब अची रहियो आहे, अॻु में छा थियो टाइम कोने जो बयान कयां, बस एतिरो थो अचां। अम्मा फरमाए थी जॾहिं 12 रबीउल अव्वल जी रात रहमत जी बरसात सोने अब्दुल मुतल्लब जी जात काबे में मौजूद आ। अम्मा चवे थी मां घर में अकेली मौजूद हाँ। महसूस कयम त आसमान जा सितारा करीब थींदा पिया अचनि, एतिरो करीब आया जो समझां पई त हे सितारा अलाए फाटी पवंदा अलाए छा कंदा। अम्मा साइण फरमाए थी महसूस कयम त मुंहिंजे जिस्म मां कंहिं शइ जो खुरूज थियण वारो आ। अर्श ॾे निहारियम आवाज आयो आमिना फिक्र न कर, जंहिं तुंहिंजे वजूद में इमामुल अंबिया कया दुआ उहो ई उन जी हिफ़ाज़त करण वारो आ। 4 औरतूं पहुची वयूं घणियूं, ॻाल्हाए त सही, 4 पहुची वयूं। सोणे आदम अलैहिस्सलाम जी प्यारी कुंवार ॾाढी हवा अचे वई, जेका चंड जी पहिरीं तारीख़ ते अम्मा आमिना के मुबारक ॾींदी आ, अम्मा आमिना के तारुफ कराईंदी आ, जेका 9 महीननि ताईं मुबारक ॾींदी रही। आमिना सुञाणे पई त ॾाढी हवा अची वई आ, ॾाढी हवा भी अची वई आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुहिणी सारा बि अची वई आ, प्यारी आसिया बि अची वई आ, सोहणे ईसा जी अमड़ बीबी मरियम बि अची वई आ। चईनी खे मोकिलण वारो केरा, गाला गाला चईन खे मोकिलण वारो, गाला गाला केरा, चईन खे मोकिलण वारो मुंहिंजो करीम रब्बा। अम्मा आमिना जे मदद जे लाइ अम्मा आमिना जे चईनी तरफ़नि खां वेठियूं आहिनि। मुंहिंजी अम्मा आमिना फरमाए थी ख़रज मिन्नी नूर, मुंहिंजे वजूद मां नूर आयो, जंहिंजे अचण सां अल्लाह एतिरो उजालो फरमायो जो पंहिंजे कमरे मां वेही करे मां शाम जूं माड़ियूं ॾिसी रही हां। ओ मुसलमान गौर कर, मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आ, जंहिं दुनिया खे रंग लायो आ, मक्के में पेर पायो आ, ईरान में 1000 साल बाहि बरंदड़ मुंहिंजा दोस्त आतश खुदा रब उझायो आ, दुनिया खे ॿुधायो आ त मुंहिंजे महबूब जे अचण सां रब बाहि खे विसायो आ। जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे अचण जी ख़ुशी कंदो रब उनखे जन्नती पको करे बनायो आ। महबूब अला कॾहिं दलील ॾीवान छा, गाला गाला ॾीवान छा। सैयदना अबू बकर सिद्दीक़ सुहिणो गद्दा। टाइम थोरो आहे, जेका ॻाल्हि करणु थो चाहियां ॻाल्हि कान थींदी अॼु, उन ॻाल्हि लाइ खपे 1.5 कलाक आहे कोन, मिंट बचा आहिनि थोरा, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो न, छो त मदीनो मदीनो आहे। छा मदीनो, वरी चओ मदीनो। हे वीचारो मोहम्मद ईसा
घणे टाइम खां अचे थो मदीनो 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 सिके थो पियो। जॾहिं मोहम्मद यूनुस बि ख़ैर सां मदीने मां थी आयो तॾहिं बि मोहम्मद ईसा जे अंदर जी इहा तड़प इहा अंदर जी दुआ हुन जे अंदर में रहिजी वई। इन करे अॼु मूंखे ख़ासि करे चई त फ़क़ीर अॼु उहा नात ॿुधाइजां जंहिंमें मां पंहिंजे अंदर जी ॻाल्हि कयां मदीने वारे जे मीलाद में त मुंहिंजो ख़ुदा मूंखे मदीने घुराए। कहिड़ी नात चई? 4 साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। हे हुज़ूर घुरायो बाग मदीने वरायो। हे हुज़ूर घुरायो बाग मदीने वरायो। साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। है नंढपिण खाई नंगदार आ तुझी लगल मूंखे तार आ। अल्लाह नंढपिण खाई नंगदार आ तुझी लगल मूंखे तार आ। पाक रोज़ो आका पसायो हे हुज़ूर घुरायो। जेके हेल वञणो आहे दिल खोले चवे हाय साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। हे हुज़ूर घुरायो बाग मदीने वरायो। साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। एक गरीब थी चवे तो मौला 1.5 जरेब बनीअ जो आ 8 पुट हन रोज़ी मस इज्जत जी थी 1.5 लख किथों आणिया। बेसमर हाज़र न अथ में तवक्कल आका तो ते हथ में। अल्लाह बेसमर हाज़र न अथ में तवक्कल बसे तो ते हथ में। पाड़े पंहिंजे सुहिणा रहायो हे हुज़ूर घुरायो। पाड़े पंहिंजे आका रहायो हे हुज़ूर घुरायो। हे हुज़ूर घुरायो बाग नसीर कज़ा कजीत वरायो। सभिनी में गरीबा इन करे नालो वरतो। हे हुज़ूर घुरायो बाग मदीने वरायो। साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। हिकिड़ो दफ़ो हे कर अचां रोज़ो सुना अखियुनि सां ॾिसां। अल्लाह हिकिड़ो दफ़ो हे कर अचां प्यारो वतन तुंहिंजो पसां। आहे रूह जो ही तरायो हे हुज़ूर घुरायो। साल थी विया सिकन लाथ में हे हुज़ूर घुरायो। है मौत मता बि अची वञे
हसरत ही रहिजी वञे। अल्लाह मौत मता बि अची वञे, हसरत ही रहिजी वञे। आस मुंहिंजी आका जीअरे पुॼायो, रहमान है आस अब्दुर्रहमान जी मौला जीअरे पुॼायो। हेल हुज़ूर घुरायो, साल थी विया सिकन लाथ में, हेल हुज़ूर घुरायो। थोड़ो चुप भी कर, तुझो नालो भी वरतो थम न। हाँ थोड़ो सब्र। दोस्तों टाइम थी वियो आहे, पर 2 कलाक जे करे पूरा न कंदुसि त मोहम्मद ईसा खे ॾुख थींदो। इन करे 11 पूरा कंदुसि। छा ख्याल आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि। सैयदना अबू बकर सिद्दीक चो रज़ियल्लाहु तआला अन्हु। कहिड़ो नालो वरतुम? नालो वठनी मुझे महबूब जे परवाने जो दीवाने जो नालो वठ। चो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु। इहा ई त सुन्नी तुंहिंजी वॾी निशानी आहे, जो सुहिणे अलीअ जो नालो ईंदो आहे तॾहिं बि तुंहिंजी दिलि खुली पवंदी आहे। जे सुहिणे अबू बकर उमर उस्मान जो नालो ईंदो आहे तॾहिं बि तुंहिंजी दिलि खुली पवंदी आहे। 4 यार हुजन या 5 तन पाक हुजन, सुन्नी ओ सुहिणे अब्दुल कादिर जीलानी घोट जा मुरीद तोखे मुबारका, जो तुंहिंजे दिल में 4 यारन जो भी प्यार आ त 5 तन पाक जो भी प्यार आ। तॾहिं त तुंहिंजो हिते भी बेड़ो पार आ त हुते भी बेड़ो पार। सुहिणो अबू बकर सिद्दीक मुझे करीम आका सां गॾु मदीने तैयब खां काॾे ॿाहिरि सफ़र ते वञण थियो, वापसि मोटियो था अचनि। मुझे करीम आका जो आशिक सादिक सुनो सैयदना अबू बकर सिद्दीक मुझे मुस्तफा करीम सां गड्डा। दोस्त अजीज रस्ते में खाधे पीते जो सामान पूरो थी वियो आ, पीअण जे लाइ पाणी बि कोन बचो आ। सुहिणे अबू बकर सिद्दीक पंहिंजे आका सां नाज़ कयो, आका आका थोड़ो किथे लंगर अंदाज थीजे, कुछ खाइजे कुछ पीजे। मुझे आका निहारे फरमायो, हा मां महबूब मुस्तफा जे बचपन जा दोस्त अबू बकर इएं ई था कयूं। हिकिड़ो घरड़ो ॾिसी करे मुंहिंजा करीम आका जे खादिम सुहिणे अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो, आका हिते थोड़ो तरसजे। मुंहिंजे महबूब फरमायो त तरसूं था। अबू बकर सिद्दीक इजाज़त घुरे, आका इजाज़त मिले त इन घर वारनि खां कुझु खाइण पीअण लाइ को पाणी या कुझु वठी अचां। मुंहिंजे आका इजाज़त फरमाई। सुहिणो अबू बकर सिद्दीक वेंदो आ, दरड़ो खड़काईंदो आ, अंदरहूं माई जवाब ॾींदी आ। माईअ जो नालो छाहे? चो उम्मे माबद नालो यादि कजां। छा नालो ॾसियुम? वरी चो छा ॾसियुम? उम्मे माबद। उम्म चइबो आ माउ खे, माबद पुट जो नालो आ, नंढड़ो पुटड़ो आ। माबद जी मां अंदरों आवाज़ में जवाब ॾींदी आ, मुंहिंजो मर्द मौजूद नाहे, मुंहिंजो बचड़ो नंढड़ो आ, परदेदार आहियां परदेदार आहियां। हुक्म कयो तव्हां मुसाफ़िरनि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आ? सैयदना अबू बकर सिद्दीक फरमाईंदो आ त ओ अल्लाह जी बानी
असां के खाइण पीअण लाइ कुछ खपे, जवाब ॾींदी आ मुझे घर में त काई शे मौजूद काने सवा एक बीमार बकरी जे, मुझी बकरी बीमार आ, अज धन में वञण जे काबिल कान हुए, बस उहा ही हिकड़ी वाड़ में बीठी आ। होड़ा मुझे करीम आका जे कन्नड़े ते आवाज पहुतो, मुझे मदीने जे ताजदार फरमायो अबू बकर इन औरत खे चओ पांजे बचड़े खे चवे इन बकरीअ खे बाहर काहे अचे। जवाब ॾिनई सुहिणा बाहर हलण जहिड़ी कान्हे का। मुझे करीम आका फरमायो चङो जे उहा हलण जहिड़ी नाहे त असां हली था वञूं। रहमतल लिल आलमीन। उन बीमार बकरीअ जे तरफ करीम आका पंहिंजे यार सिद्दीक़ अकबर सां गॾु अॻिते बकरिन जे वाड़ में वञनि था। उन बकरीअ जे मथां शफ़क़त जो हथड़ो रखियो, बकरी उथी बीही रही, न रुगी उथी बीही रही, थणन में खीर तैयार करे बीठी। सुने अबू बकर सिद्दीक के मुझे आका फरमायो इन उम्मे महबद के चो जेतरा थाम घर में अतस खणी अचे, हिन बकरीअ जे खीर मां भरी दी वञे, पियंदी भी वञे, याद भी कंदी वञे। उन बीमार बकरीअ के मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ो घुमायो, बकरीअ जा अल्लाह जर खोले छड़िया। सैयदना अबू बकर सिद्दीक भी पी ढो कयो, मुझे करीम आका भी पी ढो कयो। मुझे करीम आका उन उम्मे माबद के फरमायो जेतरा थाम थई भरे वञ। सबई घर जा थाम भरे, मगर बकरीअ मां खीर खुटण जो नालो नथो वठे। महबूब त हलिया वया, मगर उम्मे माबद जी मां उन बकरिन जे वाड़ मां निकरण जो नालो ही नथी वठे। इंतजार में बीठी आ त केडी मल तो मुझो घोट अचे, उनखे ॿुधायां त हे राज निहार। जीअं जो अबू महबद आयो, यानी महबद जो पीउ जीअं जो वेझो आयो, निहारे करे खुशबू महसूस करे चवे तो उम्मे महबद जी मां दे खबर केर आयो हो। उम्मे महबद जे मां चयो तू कीअं तो पुछी त केर आयो हो। जे मैलन ते हां त खुशबूअ जा हुग खयो था वञनि, मैलन ते हां त गाला गाला मैलन ते हां त तू न चवंदे गोठ खबड़ खान सोलंगी वारा अज त तोखे मेहड़ वठी हला गुला नबी महेसर ॾे त उहो छा थो चवे। चवे तो जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब वींदा हा, जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब ईंदा हा, तंहिं वाट सां माण्हू त छा गुल फुल गुलामियूं ॾींदा, जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब ईंदा हा, जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब ईंदा हा। सुरहा भेरा साईं जन जा माण्हुनि लेखे मण मुश्कन जा, सुरहा भेरा मुझे साईं जन जा माण्हुनि लेखे मण मुश्कन जा। कदमन जा निशान ॾिसी, कदमन जा निशान ॾिसी कुर्बान थदे ते थींदा, जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब ईंदा हा, जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब ईंदा हा,
तंहिं वाट सां माण्हू त छा गुल फुल गुलामियूं ॾींदा जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब ईंदा ऐं उम्मे मबद जी मुंहिंजा घोट मैलन खां अॼु पंहिंजे अंगण तां खुशबू अची रहियूं आहिनि। ॿुधा केरु आयो? ज़ाल निहारे चवे थी कीअं ॿुधायई? तवजह कजां। उम्मे माबद चवे थी ओ मुंहिंजा सुहिणा घोट कीअं ॿुधायई त केरु आयो? चई चवई थो त ॿुधा केरु आयो आहे जंहिं गलिन ऐं घटनि खे खुशबूदार बणायो आहे। उम्मे माबद चवे थी कीअं ॿुधाई? कावड़ में तो चवे त तोखे चवां थो त ॿुधाए त केरु आयो हो। चवे थी कावड़ न कर, कंहिंजो मिसाल ॾियां अचण वारे खे त मूं कोन सुञातो, पर उन जहिड़ो को दुनिया में मूं ॾिठो हुजे त मिसाल ॾियां त फलाणे जहिड़ो आयो हो। काइनात जे अंदर पूरी जिंदगीअ में उन जहिड़ो कॾहिं ॾिठो ई कोन थम। चई आख़िर कीअं हुयो? चई चेहरे ॾे निहारियमि त चोॾीअ जे चंड खां वधीक चमकी रहियो। कदमनि ॾे निहारियमि, कदमनि ॾे निहारियमि त आसमान जे सितारनि वांगुरु नालैन मुबारक जे मथां मणिया चमकी रहिया हुया जीअं आसमान में सितारा चमकंदा आहिनि। जॾहिं सदन जे खुशबू ॾे निहारियमि त अतुर अंबीर खुस्तूरीअ में खुशबू नाहे। मां कहिड़ा मिसाल ॾे केरु हो? चवे थी अलाए केरु हो पर मुबारक हुयो। मुबारक माना बरकत वारो। केरु हुयो? अलाए केरु हुयो पर मुबारक हुयो। चई कीअं मुबारक हुयो? वठी आई अचे बकरीअ ॾे निहारे। चई हेॾे निहार। ॾिठई त बकरी बीमार चङी भले। घर जे सभिनी थावनि ॾे निहार, सभई खीर सां भरिया पिया आहिनि। किथां भरिया थे? चई उन मुबारक जे बरकत सां हे सभई थाव भरिजी विया। बकरीअ में खीर घटि कोन थियो। सॼी राति ज़ाल तारीफ़ कंदी रही, मुड़स तारीफ़ ॿुधंदो रहियो। जीअं जो सुबुह थियो, मुड़स त बकरियूं काहे हलियो वियो। उहा उम्मे माबद पंहिंजे माबद पुट खे चवण लॻी, बचड़ा अच त सही, थोरो ॿाहिरि निकिरूं, मन वरी मुबारक जो दीदार थी वञे। उनखे कहिड़ी ख़बर त मुबारक केरु हो? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घरों निकिती आ, घरों निकिती आ। पुट चवेसि तो अम्मा अम्मा बकरियूं आयूं वयूं हन। माण्हू पेरो खणी निकिरंदो आ, हाणे त पेरा बि ड्रही विया। कीअं हली उन मुबारक ताईं पहुचंदासीं? मां चवे थी बच्चा पेरा त ड्रही विया हन, पर खुशबूअ जा त हींअर बि हुबकार लॻा पिया हन। चओ जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो, जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो, ॼणो खथूरीअ जाके मणहारे हलंदो हो। जितां जितां सरकार तोड़े हुया हैवान, ॾिनो पुठी कॾहिं कान। तोड़े हुया हैवान, ॾिनो पुठी कॾहिं कान। वण पाड़ऊं ईंदा जे निहारे हलंदो हो, वण पटिजी ईंदा जे निहारे हलंदो हो। जितां जितां सरकार
खुशबू जे बुनियाद ते उम्मे महबद हली रही आ। हलंदे हलंदे अज सुनो अबू बकर सिद्दीक रस्ते में मिली वयुसि। ओहो कंहिं कम सांगे मदीने खां ॿाहिर आयो आ। निहारे चवे थी ओ मुबारक जा दोस्त ॿुधाए त मुबारक काथे आ। सुनो अबू बकर सिद्दीक निहारे पुछे तो कहिड़ो मुबारक थी पुछी, कहिड़े मुबारक जो थी पुछी। चवे थी ॾे ख़बर कल्ह जेको महबूब खुशबूदार तोसां गॾु आयो हो, जंहिं मुंहिंजे अंगण ते रंग लायो हो, उन खुशबूअ जे सुरहान ते हिते पहुती हां। ॿुधाए त उहो मुबारक काथे मिलंदो। अबू बकर समझी वियो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो पुछी रही आ। सोहणे सैयदना अबू बकर सिद्दीक इशारो ॾिनो मस्जिद नबवी में। अॻिते वधी आ, परे खां ॾिठई, अॻिते कान वई मोटी आई आ। मुड़ुस जेॾी महिल बकरियूं काहे मोटी आयो, निहारे चवे थो ॾे ख़बर अॼु वरी आयो हो छा? चई कोन आयो। चई खुशबू बीड़ी किथों आई आ? चई मुबारक त कोन आयो हो, मगर मां वई हुयसि मुबारक जो परे खां दीदार करे मोटी आई हां। उन ॾींहुं मुबारक जी खुशबू ही अॼु मुबारक जे दीदार जी खुशबू हली रही आ। उहा उम्मे महबद पंहिंजे बचड़े खे बि वठंदी आ, पंहिंजे मुड़ुस खे बि वठंदी आ, सिधो मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में ईंदी आ, कलमो पढ़ी मुस्लमान थींदी आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना परवाना, हे मुझे रब जी मर्ज़ी आ। जंहिंखे न अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे मुहब्बत जो ज़रियो अता फरमाइणो आ। वाट वींदे बि रंग लॻी वियो आ, कस में बि रंग लॻी वियो आ, सॾे बि उनखे रब रंग लाए छॾियो आ। पर मुंहिंजा अदा जेकॾहिं महबूब जे अल्लाह ताला कंहिंखे ॼाण ॾियणु चाहे त उठनि खे बि अल्लाह सुञाणप ॾे त मुंहिंजो मुस्तफ़ा थो अचे, ड्रेग न कजां, कदमनि में किरी पइजां। मस्त उठ ई सहाबीअ जो किस्सो ॿुधो थो न, किस्सो नथो खणणु चाहे। ख़ुदा उन उठ खे सहाबिन चयो या रसूल अल्लाह उठ मस्ता। मुझे मुस्तफ़ा फरमाए परे थियो इहो मस्ता त अचण वारो बि रहमतन लिल आलमीन। मस्त उठ मुझे मुस्तफ़ा जे कदमनि में किरी पियो या कोन किरियो? जवाब ॾे। अल्लाह जे कॾहिं पंहिंजे महबूब जी मारिफत जानवर खे ॾियणु चाहे त जानवर बि कदमनि में किरी सबूत ॾे त इमामुल अंबिया तुंहिंजो शान निरालो आ। पर जे मुंहिंजो अल्लाह 14 सदीअ जे ढेर किताबनि पढ़ण वारे खे बि पंहिंजे महबूब जी हक़ीक़त खां महरूम करे त मुंहिंजे रब जी मर्ज़ी आ, कंहिंजो वस कोन्हे को। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन पंहिंजे मुस्लमान भाउ जे क़िस्मत जे लाइ असां तव्हां गॾिजी दुआ घुरूं, छो त ख़ुदा जो बि फरमान आ त तूं ॿिए जे लाइ दुआ घुर त मां रब तुंहिंजो भलो करे छॾियां। मुंहिंजे मुस्तफ़ा जो बि फरमान आ तव्हां ॿियनि लाइ दुआ घुरो त रब तव्हां जूं दुआऊं क़बूल कंदो। अचो त अॼु दुआ घुरो, ओ मुंहिंजा मौला जेके बि मीलाद नथा कनि तुंहिंजे दरबार में वास्तो थई मीलाद वारे मुस्तफ़ा जो, उन्हनि सभिनी जे दिलनि में घरनि में मुंहिंजा मौला महबूब जा उहे मौजज़ात ज़ाहिर कर जो पाण ई रड़ियूं करे चवनि अचो त मुस्तफ़ा जो गॾिजी मीलाद कयूं। असां उन्हनि जे लाइ बि दुआ था घुरूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, राति जा हाज़िर, मुंहिंजा बाबा हाज़िर 2 मिंट बीह। अदा 11 खां 6 मिंट मथे थी आ। मां चाचे अब्दुर्रहमान जी यार पसंद मनकबत पढ़ा। चाचे जी अदा तू हाणे न चाचे अब्दुर्रहमान जी मां पसंद पढ़ा त पोइ चाचो अब्दुर्रहमान कावड़ जी न वञे, पोइ मां सुकून सां पंहिंजे गाॾी में वञी वेहा, तमामु सुकून सां वञी अल्लाह अल्लाह करे महबूब ते दुरूद पढ़ी पंहिंजे घर ॾे हलिया वञे। सुभान अल्लाह। अदा पोइ के ॿ माण्हू बि गॾु हुजनि, मूंखे कारा भूरो पाॾो मां त कोन काहे सघंदुसि। चाचो अब्दुल बस ठीकु आहे। अदा ॿुधो चाचे, ख़बर अथव आशिका न उनजी ख़बर, तव्हांखे ख़बर आहे त उनजी पसंदि कहिड़ी आहे? इहा ख़बर अथव? तव्हांखे पसंदि कान्हे का, मां थो ॿुधायांव।
चवे तो अखे फेरा ए ॾिस यार पीरो असांजो आ लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। भूरो पाॾो ईअं थोरो ई ॾिनो अथई अखे फेरा ए ॾिस यार पीरो असांजो आ लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। या मोबाइल पोइते खणी पर हथ खणी चो लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। हक वारी जमाइत आहियूं हक वारी जमाइत आहियूं असां यारनि धणे कानायूं हक वारी जमाइत आहियूं असां यारनि धणे कानायूं यारीअ वारो नंगर ऐं खीर असांजो आ लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। है कॾहिं खुटंदो कीन खज़ानो कॾहिं खुटंदो कीन खज़ानो छो त वंडे थो हसनैन जो नानो आला अज़े मत वारो अमीर असांजो आ लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। है जंहिंजे दामन में हन हथेड़ा जंहिंजे दामन में हन हथेड़ा मन चमन आका जा बचेड़ा ही फकीर फकीर गरीब असांजो आ लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। अखे फेरा ए ॾिस यार पीरो असांजो आ लख मुबारक थव दस्तगीर असांजो आ। नाबीन हिकिड़ी औरत जेका जाए जे मुखो नाबीन उन हीअ मनकबत ठाहे मूॾे मोकिली आ काथां खां दौड़ खां बि परियों जी किथां वेठल आ वो कहजे न कहजे मारफत या मनकबत मोकिली थई त फकीर आशिक के चेजा त खुदा जे वास्ते ये मनकबत पढ़े मुझे जिंदगी जी उम्मीद पूरी थी नाबीना पर ज़ाहिरी अखिन का नाबीना अंदर जो अखियों न जो खुलियल उन जी लफ्ज़ त नाबीना जा बुधो ज़िक्र खुदा ऐं इश्क मोहम्मद चवाना ज़िक्र खुदा ऐं इश्क मोहम्मद सबक अहिड़ो सेखारे थो ज़िक्र खुदा ऐं इश्क मोहम्मद सबक अहिड़ो सेखारे थो अहिड़ो मुंहिंजो साईं सजण जेको मुर्द दिलियूं जियारे थो अहिड़ो मुंहिंजो मुर्शिद आ जेको मुर्द दिलियूं जियारे थो ज़िक्र खुदा ऐं इश्क मोहम्मद ज़िक्र खुदा ऐं इश्क मोहम्मद सबक अहिड़ो सेखारे थो अहिड़ो मुंहिंजो सजणो साईं जेको मुर्द दिलियूं जियारे थो अहिड़ो मुंहिंजो सजणो साईं जेको मुर्द दिलियूं जियारे थो ज़िक्र साईं जो अल्लाह अल्लाह वीद उहे जंज भागन भला
सुने जो अल्लाह अल्लाह पीदा उहे जंजा भागन भल्ला पीदा उहे जंजा भागन भल्ला हिक नजर सा कई किरोड़े हिकड़ी नजर सा कई किरोड़े मुकदर सुनो संवारे थो अहिड़ो मुंहिंजो मुर्शिद आज को मुर्दा दिलियूं जियारे थो अहिड़ो मुंहिंजो साईं सजण जेको मुर्दा दिलियूं जियारे थो ज़िक्र खुदा ऐं इश्क़ मोहम्मद ज़िक्र खुदा ऐं इश्क़ मोहम्मद सबक अहिड़ो सेखारे थो अहिड़ो मुंहिंजो मुर्शिद आज को मुर्दा दिलियूं जियारे थो जंहिंखे चाहे तंहिंखे घुराए फैज़ मोहम्मद वेठो विराए जंहिंखे चाहे तंहिंखे घुराए फैज़ मोहम्मद वेठो विराए कबर हशर में राजी आ गए रहबर जैसा राजी आ गए तहजी मुश्किल टारे थो अहिड़ो मुंहिंजो साईं सजण जेको मुर्दा दिलियूं जियारे थो अहिड़ो मुंहिंजो मुर्शिद आ जेको मुर्दा दिलियूं जियारे थो मोहम्मद अनवर कीअं थो समझी नालो याद आन अहिड़ो चओ मुंहिंजो मुर्शिद आ जेको अनवर जे दिल खे